अब आप अल्लाह जा दोस्त थींदो जी मुझा दोस्त मुझा भाईरो मार पियो कया हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम बादशाह कावड़ जी पियो बादशाह चयो बार जो आड़ा तैयार कयो बल शुरू थियो बुंड गड थींदा विया काठियूं गड थींदियूं वयूं उन काठियुनि जे वॾे आड़ा में जॾहिं बाह जा छोला भरण लगा कुरान मजीद में लिखियो पियो बादशाह जारी कयो इब्राहिम अलैहिस्सलाम के बाह में साड़ियो वञे जल्दी तैयारी कयो इब्राहिम अलैहिस्सलाम के बाह में साड़ियो रब जज़ा जो कसम जॾहिं हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के बाह जे आड़ा में मुशरिकन उछलायो अल्लाह करीम जो हुकुमायो रब तो फरमाए कुल या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम असा हुकुम कयो बादे ओ बाद खबरदार ये मुझो दोस्ता ये मुझो नबीरा ये मुझो पैगंबरा ये मुझो रसूला ये मुझो यारा ये मुझो दोस्त खलीला खबरदार बाय मुझे इब्राहिम खलील ने थदी सलाम तिवारी थी वलिया कई दिन इब्राहिम खलीलुल्लाह बाज आड़ा में रहो पर मुझा दोस्तों अब्बा के अल्लाह करीम इब्राहिम अलैहिस्सलाम जिला गुलजार बनाए छड़ियो यो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो मोजज़ो जो सुभान हजरत मूसा अलैहिस्सलाम जो सुभान अल्लाह जो नबी माल के अल्लाह जा नबी शान वारा अल्लाह जे नबियन जा मौजज़ा शान वारा हजरत मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल के वठी और रेगिस्तान में अची विया पानी जो इंतजाम कोने पानी खत्म थियो हजरत मूसा अलैहिस्सलाम के हजरत मूसा अलैहिस्सलाम दे उम्मत से अल्लाह जा नबी पानी कोने हाने त उन था मरऊं अल्लाह करीम जे सामो हजरत इब्राहिम हजरत मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी रब मेहरबानी करे तुझे बालन के पानी जी जरूरत कुरान तो चाहे भाई इस्तस्का मूसा लिकौमिही फकुल नज़रिब बिअसाकल हजर फजरत मिन्हु इस्नता अशरत ऐना अल्लाह करीम फरमायो मुझा मूसा नबी जी मुझा परवरदिगार हिसामो पत्थरो पत्थरो इन पत्थर ते लट्ठे हणो तुझो कमा इन पत्थर मां पानी जा 12 चश्मा 12 वाटर वहान रब्बे कायनात जो कमा हजरत मूसा अलैहिस्सलाम पत्थर ते नबूवत वारी लट्ठे हण दो पत्थर फाटी पियो ऐं उन पत्थर मां 12 पानी जा वाटर हलन लगा छो त 12 कबीला हा 12 क़ौमूं जे हिन दौर में क़ौमूं हिन बाबा ही रिंद क़ौमा बाबा ही वरड़ क़ौमा बाबा ही बिरोही क़ौमा बाबा ही फलानी क़ौमा ई उन दौर में 12 कबीला हा हर कबीले जे लाइ जुदा जुदा वाटर पानी जो निकली जो हजरत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह करीम मौजज़ो दिनो यो मौजज़ो हजरत मूसा अलैहिस्सलाम जो हजरत मूसा अलैहिस्सलाम बगल में हथ आयो वरी बार पियो कढे जे चोरी जो चंड चमके ये मूसा अलैहिस्सलाम जो हथ पियो चमके जो वडो कमाल हां सही आहे त पत्थर के लठण सा पानी निकरी पे इहो भी वडो कमाल परा चो इमामुल अंबिया मदीने वाले साईं हजरत मोहम्मद रबी अलैहिस्सलाम जो भी तवा के मौजूदो बुधाया रब जे राह में सोने नबी अरबी अलैहिस्सलाम जो लश्कर हुयो उनकी क़यादत तो असा जो सोनो नबी मिठो मोहम्मद रबी पाल पिया फरमाई हिकड़ी जगह ते पड़ा कयो सोने नबी जे साहबाए किराम चयो
रब जा रसूल पानी खत्म थियो मशकीज़ूं खाली थी वयूं सजे करे मशकीज़ुनि मां पानी खत्म थियो पानी पींदासूं किथों जानवरनि खे उठनि खे घोड़नि के किथों पानी प्यारींदासीं और रब जा रसूल पानी खत्म थियो साईं फरमायो काई ॻाल्हि कान्हे मशकीज़ुनि मां पानी जा चंद कतरा का प्याले में जमा करे मां मोहम्मद अरबी जे खिदमत में खणी अचो सहाबी सगोरा का फरमाइन मशकीज़ुनि मां कुछ कतरा का प्याले में जमा करे सलाम संजन जे खिदमत में असा चंद कतरा पानी जा प्याले में अची पेश कया ओ मुसलमानो नबियन जे सरदार पांजे नबूवत वारे हथ मुबारक जो आंगुरियूं उन प्याले जे उन चंद कतरन में बोड़ियूं नबी अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम संजन नबूवत वारो हथ मथे जो खयो रब जो ज़ात जो कसम सुने नबी संजे आंगुर मुबारक जे विच मां च पानी जा चश्मा जारी थिया सहाबी सगोरा तो फरमाए असा मशकीज़ूं पानी असा भरे छड़ियूं पांजे जानवरन के भी असा उठन के पानी प्यारियो घोड़न के पानी प्यारियो पान भी पीतोसी पर दिल पर नबी हजरत मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम जे हथन मुबारक मु अल्लाह करीम ये पानी जारी कराए हुस्न यूसुफ दमे ईसा यद बैज़ादारी आंच खूबा हमादारंद तू तन्हादारी हजरत मूसा अलैहिस्सलाम जो हथ रोशन थियो आए तो यो भी वडो कमाल कराचो मुझो सोहणो नबी मुझो प्यारो नबी मदीने वारो साईं संजन एक दफे राज टाइम ते पाजे साहबा इकराम के दीन जो गालियों पिया बुधाइन दीन जो वाज कयाऊं वो सहाबी कुछ मदीने मुनव्वर जा हुया पाजे पाजे घरन में पांजो पांजा रास्ता ॾेई हलिया विया भाई हिकिड़ा सहाबी बहराड़ी खुआयल हुया रब जे रसूल सही को मोकिलायूं साईं फरमायो पुत्र वञो पिया जी सही दुआ कजो ऊंदाई ॾाढी थी वई आहे रस्तो ॾाढो दुश्वार आहे साईं फरमायो पुत्र फिक्र न कयो लठ अथई न हथ में जी साईं साईं फरमायो वेठी कर साहबी तो फरमाए उहा लठ मूं पंहिंजे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक हथन में जो ॾिनी सोने नबी सॼे हथन जे बरकतुनि जे तो फैल मुंहिंजी लठ ईअं पई चमके जीअं चोॾहीं जो चंड चमकंदो आहे मुंहिंजी लठ रोशन थी वई साहबी तो फरमाए मूंसां गॾु ॿियो सहाबी भी हले पियो हलंदे 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 हाणे ॿिए सहाबी जो घर हिन पासे मुंहिंजो घर हिन पासे उन सहाबी चयो यार अचो मां हिन तुआरी लठ सां पंहिंजी लठ टच त कयां मन हिन में भी पावर नबूवत वारो अची वञे रहमत बरकत अची वञे सहाबी तो फरमाइन जॾहिं असां उन सां ॿी लठ जो मिलाई त उहा लठ भी ईअं पई चमके जीअं चोॾहीं जो चंड चमकंदो वो सोहणो नबी वो दिलबर नबी खुदा जी ज़ात जो कसम जंहिंजी रफ्तार में भी बरकता जंहिंजे जिंदगी में भी बरकता जंहिंजे सीरत में भी बरकता जंहिंजे सूरत में भी बरकता ओ मुसलमानो नबी त दुनिया जे अंदर खोड़ाया पर रब जे ज़ात जो कसम नबीअ जो पगदार बड़ो त आमिना जो लाल मिठो मोहम्मद अरबी बड़ो जय जय लाल करीम फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन असा जो रब चो रब्बुल आलमीन दादा चो असा जो रब्बुल आलमीन असा जो कुरान जिक्रुल लिल आलमीन असा के काबो मिलो यो हुदल लिल आलमीन असा जो नबी चो रहमतुल लिल आलमीन अल्लाह करीम फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन
सब तारीफूं उनके लिए अल्लाह जला जेको जहानन जो परवरदिगारा, जहानन जो पालींदड़ा, जहानन जो राज़िका, जहानन के रिज़्क़ पे थोड़े राज़ केर ॾाढा ॻाल्हायो रब्बो नज़ात के चबो आहे जेको जहानन जो पालींदड़ हुजे, जेको पंहिंजनि खे त पाले पर रिज़्क़ दुश्मनन जो भी बंद न करे। ओ पंहिंजे इब्राहिम खलीलुल्लाह जो तरज़ाका पर उन्हनि जे कुदरत तो कुर्बान वञा जो दुश्मन निमरूदा पर रब जे ज़ात जो कसम रब करीम रिज़्क़ निमरूद ते भी बंद कोन कयो। पंहिंजे मूसा कलीमुल्लाह जो भी रज़ाका लेकिन रब करीम रिज़्क़ फिरौन जो भी बंद कोन कयो। पंहिंजे प्यारे हबीब जो तरज़ाका पर रब करीम रिज़्क़ जो अबू जहल अबू लहब वारन जो भी अल्लाह करीम रिज़्क़ बंद न कयो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सब तारीफूं उन अकेले अल्लाह के जुगाइन जेको जहानन जो परवरदिगारा, जहानन जो रब्बुल आलमीन। असबाब साडे उनकी मर्जी जेकर बगैर असबाब जे अल्लाह करीम रिज़्क़ दे चबियन जे मथों कादरा आहे कि न लिखो पियो रब जे कुरान में। हज़रत अम्मा बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा उनकी अम्मा उन अब्बास बाज़ी रब मुझे बदन में जेको बच्चो आ मुझा रब मां बासती बासा सही सालिम के बच्चो अता फरमा। मां पंहिंजो कम कार कोन वठंदी मास रब तुझे घर बैतुल्लाह जो खिदमतूं कंदो, दीन सिखंदो, इस्लाम जी खिदमत कंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे लाबा बेली थी करे उन जो बां बेली थी करे दीन जो मेहनतूं कंदो। अल्लाह जी कुदरत हज़रत बीबी हन्ना के जने विलादत जो वक्त आयो पुटन जणाई धी जने वेठी रोई पई तड़पी पई परेशानी जे आलम में चवन लगी रब ही तमा धी जने वेठी रब मुझी बास पूरी थी अलाए कान थी। अल्लाह करीम फरमायो मुझी बानी यो तमा रब करीम जी कुदरता मुझी मर्जी आ धी दिया मुझी मर्जी पुट दिया मुझी मर्जी मर्जी कंजी हूंदी आ। ओ मुसलमानो बुधो रब जो कुरान रब तो फरमाए लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यख्लुकु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरानन व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। रब तो फरमाए मुल्कन जो मालिक अल्लाह उनकी मर्जी आ जैखे पुट दे उनकी मर्जी धीऊ दे उनकी मर्जी कहीं धीऊ पुट गड्डे दे उनकी मर्जी न धी दे न पुट दे। पूरी दुनिया जा डॉक्टर पूरी दुनिया जा हकीम पूरी दुनिया जा तावीज़ लिखण वाला पीर फकीर मुल्ला मौलवी जोर लगाईने रब तो फरमाए जेके मान दिया दुनिया जी काई ताकत उनके औलाद न थी रही सके। अल्लाह हज़रत बीबी हन्ना धी जणे वेठी चई रब ये तमा धी जणिया। अल्लाह करीम फरमाए सो मुझे अल्लाह करीम फरमाए ओ मुझी बानी तुझी बात समू कबूल आहे तुझी न्याणी पर हिन के जहान जे औरत तुझे मथों रब करीम फजीलत फोकियत ॾिनी
दर्जो ॾिनो आहे जो दुनिया जूं औरतूं हिन न्याणी जी अज़मत जो मुक़ाबिलो करे नथियूं। वाइदे जे मुताबिक़ हज़रत बीबी हन्ना हज़रत मरियम के हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे हवाले करे आई। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम उनकी किफ़ालत पियो करे, परवरिश पियो करे, निगहदाश्त में हज़रत बीबी मरियम पई पलजे। हिकिड़े दफ़े हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम हलियो वियो बैतुल मुक़द्दस जे हुजरे में, मासूम नज़री न्याणी वेठी आहे, ॿाहिरों कुल्फ़ आयो पियो आहे, दरवाजा भी बंद, खिड़कियों भी बंद, रोशनदान भी बंद। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम हलियो वियो। काफ़ी देर खां बाद यादगिरो आयो, अल्लाहु अकबर, अॼु मूं न्याणीअ खे न पाणी रखियो न मानी ॾिनी, ख़बर न आहे कहिड़नि हालनि में हूंदी, रोंदी हूंदी, रड़ंदी हूंदी, बुख ई उन जे करे मासूम नज़री ॿार। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम आयो, कुरान तो फरमाए कुल्लमा दखल अलैहा ज़करिया अल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा क़ाल या मरियम अन्ना लक हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाह। कुरान मजीद में लिखियो पियो आहे हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम मिहराब जे दरवाजे में अंदर हुजरे में दाखिल थियो। कुरान तो फरमाए वजद इंदहा रिज़्क़ा, हज़रत बीबी मरियम जे साम्हूं रिज़्क़ ॾिठाई, मेवा ॾिठाई, फल फ्रूट ॾिठाई, जंहिंजी मुद ई कान ही। मार्केट में उन फल जो उन मेवा जो नालो निशानी कोरो, उहे पे खाधाई। पुछा कयई सन्नाल के हाज़ा, ओ पुट ओ मरियम अन्नाल के हाज़ा, दरवाजा भी बंद, रोशनदान भी बंद, खिड़कियों भी बंद, वो अंदर अची न पियो सघे। अन्नाल के हाज़ा काॾों आंदई, चवे थी क़ालत हुवा मिन इंदिल्लाह, ओ अल्लाह जा नबी जेको रिज़्क़ ॾिसी पियो ही मूंखे रब करीम जी महिरबानी कई आहे, अल्लाह जे तरफ़ों इनायत थी आहे। त मुंहिंजा दोस्तो अल्लाह करीम रिज़्क़ ॾे, करे असबाब साॾे, पर बग़ैर असबाब जे अल्लाह करीम रिज़्क़ ॾे, चवण जे मथां क़ादिर आहे। त मां अर्ज़ पियो कयां, असांजो रब, ॻाल्हि यादि आहे न, रब्बुल आलमीन ऐं क़ुरान ज़िक्रुल लिल आलमीन ऐं काबो हुदल लिल आलमीन। कुरान तो फरमाए इन्ना अव्वल बैतिन बुदिया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। रब करीम तो फरमाए सबका पहिरियों अल्लाह जो घर जेको इंसान जे लाइ इबादत जे लाइ मुक़ररु कयो वियो, रब तो फरमाए उहो ई आहे जेको मक्के में मुंहिंजो घर बैतुल्लाह आहे। अल्लाह करीम तव्हांखे बैतुल्लाह जा तवाफ़ नसीब फरमाए, अल्लाह करीम तव्हांखे बैतुल्लाह जे अंदर नवाफिल पढ़ण जी तौफ़ीक़ ॾे, अल्लाह करीम तव्हांखे हजर अस्वद जा बोसा ऐं चुमियूं नसीब फरमाए। अल्लाह अकबर, तव्हां हिते आमीन नथा चओ? ॾाढा त आमीन चओ। अल्लाह जा बना ऐं नवाब शाह जे अंदर माण्हू निमाज़ में एॾो ॾाढा आमीन था चवनि जो मेहू रसा छिनाए सॼी थी वई। तव्हां हिते आमीन नथा चओ? अल्लाह जो पाक घर बैतुल्लाह, चो सुभान अल्लाह। बैतुल्लाह एडो कदीम आहे, एडो पुराणो आहे, जेडो इंसान पुराणो आहे। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जन्नत मां ज़मीन ते मोकिलियो,
हजरत आदम अलैहिस्सलाम एशा जे मुल्कन में, हजरत बीबी हवा अरबुस्तान जे इलाकन में कई साल गुजरी विया। रोंदा पिया वतन, रब के बाडाईंदा पिया वतन, तौबा इस्तगफार कंदा पिया वतन। कई साल राज़ी थी पियो। उनखां बाद हजरत आदम अलैहिस्सलाम चयो रब मथे आसमान में बेतुल मामूर हो, रब जन्नत में तुझा तस्करा, रब तुझा जिक्र थींदा। रोए ज़मीन ते तुझो घर, तुझो दर, किथे तुझो नालो खणा, रब किथे तुझा सजदा कया, रब किथे तोखे बाडाया। अल्लाह करीम फरमायो जिब्रील जी रब्बे जलील फरमाया वंज मलाइकन के भी गॾु वठी वञ, जिते पूरी दुनिया जो सेंटर आ, जिते पूरी दुनिया जो विच आ, जिता पूरी दुनिया के मुंह फैलायो। अल्लाह करीम तेरी जमीन जे वजूद के कौन बनायो हो। मशरक में पानी, मगरब में पानी, शुमाल में पानी, जुनूब में पानी, चारी तरफ पानी पानी हुयो। तो अल्लाह करीम पानी जे मथा एक बोड़ो बनायो, एक बुलबुलो उठियो, उन बुलबुले उन बोड़े जे मथा अल्लाह करीम जमीन जी सतह के विछायो। अल्लाह करीम जमीन के फैलायो, जमीन फैल भी वही, हेठों पानी मथों जमीन, वरी जमीन लुटे पई। अल्लाह करीम जमीन के मेखुन जे जरिए से पहाड़ ठोकिया, जबल अल्लाह करीम पैदा कया, जमीन जी जुम्बश खत्म थी वही। मुझा दोस्तों अल्लाह करीम जितो जमीन के फैलायो, पूरी दुनिया जो सेंटर, पूरी दुनिया जो विचो आ जगह जिते रब जो घर बैतुल्लाह। हजरत जिब्रील अलैहिस्सलाम मलाइकन सा गॾिजी, हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे सा गॾिजी अल्लाह जे घर बैतुल्लाह जा बुनियाद विधा। वरी उन खां बाद जॾहिं हजरत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जे मथां पानी जो तूफान अचियो, दीवारूं किरी पयूं, बैतुल्लाह मुनहदम थियो, सिर्फ निशान बाक़ी हुया। बाक़ी वरी ॾींहर सुहिणी तामीर अल्लाह करीम जे हुक्म जे मुताबिक कया, हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम कया, हजरत इस्माइल अलैहिस्सलाम कया। लिखा पियो रब जे कुरान में, फरमाई वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माइल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। अल्लाह करीम को फरमाए उन वक्त के याद कर जड़े इन बैतुल्लाह दा बुनियाद मुझे प्यारे नबी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह पे भरिया। आई उन जो बाबेली मजदूरी करण वारो, पत्थर ढोए देण वारो, गारे बनान वारो उन जो बच्चो हजरत इस्माइल अलैहिस्सलाम हुयो। बैतुल्लाह जो दीवारों तैयार प्या करने, जड़े तव्हां जो दीवारों जरा ऊंचो थी वेंदियूं आहिनि, मथे थी वेंदियूं आहिनि। हितां जा मामार ऐं मिस्त्री कारीगर कवाज़ा ॿधंदा, पोइ वरी कवाज़नि ते तख्ता रखंदा, तख्तनि ते ओसारी वरी मथे शुरू कंदा। ईअं न बा जॾहिं दीवार जो मथे थे, जगह जो मथे थे त वरी कवाज़ा ॿधंदा, वरी तख्ता रखंदा, वरी तख्तनि ते बीह करे ओसारी थींदी। पोइ कवाज़नि वारो कमु अल्लाह करीम हिक पत्थर का वरतो। हिकड़ो पत्थर हुयो, उन पत्थर ते हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम बीहे पियो तो अल्लाह जे हुक्म सां हो पत्थर खुद ब खुद अल्लाह जे हुक्म सां मथे पियो थे। ऐं बैतुल्लाह जो मथियूं दीवारियूं तैयार पियो थियनि। उहो पत्थर हज़ार साल गुज़री विया, पर उहो पत्थर अॼु बि बैतुल्लाह जे मुत्तसिल मक़ाम इब्राहिम ते सऊदी गवर्नमेंट उनके पत्थर के शीशे में बंद करायो आहे, जो 1000 साल बाद अज भी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे नबूवत वारन कदमन जा निशान अज पत्थर ते अज भी मौजूद। दोस्तों मुझा भाईरो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम
बैतुल्ला के ठाहे पियो। जॾहिं बैतुल्ला जी तामीर मुकम्मल थी वई, बैतुल्ला जूं दीवारूं ठही वयूं, भई अल्लाह जा नबी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खालिक संसार सजे जो तू ही आहे, राज़िक मखलूक सजी जो ॿियो को नाहे। मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहे। खालिक संसार सजे जो तू ही आहे, तूं ही थो औलाद बख्शी, तूं ही धीअर ॾींदो आ, तूं ही पुट बख्शींदो आ। तूं ही थो औलाद बख्शी, तूं ही धीअर ॾींदो आ, तूं ही पुट बख्शींदो आ। तूं ही थो हर ग़ैब ॼाणे, तोखां कुझु बि नाहे लिकियल, तुंहिंजे अॻियां आहे खुलियल। जेको भी तो तोखे सॾे थो तव्हांखे वरनाई। खालिक संसार सजे जो तूं ही आहे, राज़िक मखलूक सजी जो ॿियो को नाहे। मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहे। तूं ही थो सिज उभारे, तूं ही तंहिंखे लाहे थो, चंड बि तूं चमकाए थो। हल्कियो तो आकाश आहे, हल्की तो ही आहे ज़मीन, तूं आ रब्बुल आलमीन। तो जहिड़ी ॿियो कंहिंखे न आहे ताक़त रब साईं। खालिक संसार सजे जो तूं ही आहे, राज़िक मखलूक सजी जो ॿियो को नाहे। मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहे। खालिक संसार सजे जो तूं ही आहे, तुंहिंजी था सारा गाइने। जीत पखी हैवान सभई, देव परियूं इंसान सभई, तुंहिंजे था गंज मां खाइने। तुंहिंजी सब ले आहे सखा, तुंहिंजी सब ते आहे अता। पंहिंजनि तोड़े गैरनि ते भी फज़ुल पयो फरमाई। खालिक संसार सजे जो तूं ही आहे, राज़िक मखलूक सजी जो ॿियो को नाहे। मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहे। खालिक संसार सजे जो तूं ही आहे, तुंहिंजो को हमसर न आहे। मीर हुजे या अमीर हुजे, पैगंबर या पीर हुजे, पंहिंजो तूं मट पाण आहे। पीर भी तो ही खलका, पैगंबर भी तो खलका। सारा है रफीक सगे तो तोखे ऐ साईं। खालिक संसार सजे जो तूं ही आहे, राज़िक मखलूक सजी जो ॿियो को नाहे। मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहे। खालिक संसार सजे जो तूं ही आहे, माडो ही खुदाया गुनहगार आहियां। माडो ही खुदाया गुनहगार आहियां, कयां थो मां तौबा ख़ताकार आहियां। माडो ही खुदाया गुनहगार आहियां। माडो ही खुदाया गुनहगार आहियां, कयां थो
तोबा खताकार आया मदोही खुदाया ॾिसी ॾोह पंहिंजा रोई पवां थो ॾिसी ॾोह पंहिंजा रोई थो पवां मां ॾिसी तुंहिंजी रहमत हरी थो पवां मां ऐं मालिक रहम जो ऐं मालिक रहम जो तलबगार आहियां मां ॾोही खुदाया गुनहगार आहियां मां उमिर ही विञाए गुनाहनि में छॾीअ में उमिर ही विञाए मुंहिंजो सारियूं छॾ तूं खताऊं मिटाए मां बानो तुंहिंजो बसि मां बानो तुंहिंजो बसि मां बानो तुंहिंजो सभु सां बदकार आहियां मां ॾोही खुदाया गुनहगार आहियां कयां थो मां तौबा खताकार आहियां मां ॾोही खुदाया मां ॾोही खुदाया मां आहियां खताउन में भरियल मौला थिया ॾोह मूंखां ऐॾा तार औला मां मख़लूक सारीअ में बेकार आहियां मां ॾोही खुदाया गुनहगार आहियां कयां थो मां तौबा खताकार आहियां मां ॾोही खुदाया सॼो ही जिस्म आ खताउन में भरियल थियूं मूंखां साईं खताऊं ही हर पल मां मालिक तो अॻियां मां मालिक तो अॻियां शर्मसार आहियां मां ॾोही खुदाया गुनहगार आहियां कयां थो मां तौबा खताकार आहियां मां ॾोही खुदाया खुदा अब्द राफ़िअ तो तोखे पुकारे खुदा अब्द राफ़िअ तो तोखे पुकारे सॼी ज़िंदगानी छॾी फुल अगारे मां साईं तुंहिंजे दर मां साईं तुंहिंजे दर जो पेनार आहियां मां ॾोही खुदाया गुनहगार आहियां कयां थो मां तौबा खताकार आहियां मां ॾोही खुदाया मां ॾोही खुदाया मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल भरतिन लाइ दुआ कई ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल भरतिन लाइ दुआ कई दुश्मन ते इहे रहमत जी ॿियो दुश्मन ते इहे रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केर बारिश बणिजी वसंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिल भर अर्श भरियो हो चाह मजार बही चयो
हो जंहिं दम दिल बर अर्श घुरियो हो चाह मजार बहीअ चयो हो तूं ई पिरी महिमान पहिरियों तूं ई पिरी महिमान पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केरु तोखां अॻे हिते ईंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पिरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा आदम चवंदो अहमद आणियो मूसा चवंदो अहमद आणियो कादिर सां ॿियो पुछंदो केरु कादिर सां ॿियो पुछंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट पोइ त शफ़ाअत अगंदी प्यारी उम्मत जन्नत वेंदी सारी पोइ त शफ़ाअत अगंदी प्यारी उम्मत जन्नत वेंदी सारी जंहिंजो आहे नीह नबीअ सां जंहिंजो आहे नीह नबीअ सां तंहिंजो अॻु झलींदो केरु तंहिंजो अॻु झलींदो केरु